सिंध हुकूमत तरफां 50 डबल डेकर बसूं ऐं 500 इलेक्ट्रिकल बसूं आणण जो ऐलान। सिंध हुकूमत शहरनि खे जदीद आरामदेह माहौल दोस्त पब्लिक ट्रांसपोर्ट फराहम करण लाइ पुरज़म आहे। 50 डबल डेकर ऐं 500 नयूं इलेक्ट्रिक बसुनि जे अचण सां सूबे जे ट्रांसपोर्ट निज़ाम में घणी बहितरी ईंदी। ऐं सीनियर वज़ीर शजीला मेमून जो मुख़्तलिफ़ पब्लिक ट्रांसपोर्ट मनसूबनि लाइ बसुनि जे ज़मीन ऐं ट्रांसपोर्ट प्लान बाबति इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त बस डिपोज़ लाइ मुनासिब ज़मीन जी निशानदही ऐं उन जी फ़राहमी वारे अमल फौरी तौर ते मुकमल कयो वञे। इन वधीक चयो त मनसूबनि जी कामयाबी लाइ मुनासिब डिपो ऐं ऑपरेशनल इंफ्रास्ट्रक्चर जे वक़्त सिर दस्तियाबी इंतहाई ज़रूरी आहे। लाॻापियल इदारा गॾियल सहकार ऐं असराइते राब्ते ज़रिए ज़मीन जी निशानदही ऐं ॿियनि इंतिज़ामनि खे जल्द खां जल्द मुकमल कनि, जीअं नयूं बसूं जल्द अवामी ख़िदमत लाइ रोडनि ते आणे सघजनि। पब्लिक ट्रांसपोर्ट शोबे में जारी मनसूबा सूबे जे ट्रांसपोर्ट निज़ाम में इनक़िलाबी तब्दीली आणींदा। सिक्योरिटी फोर्सेस वाना में दहशतगर्दी जे वॾी कोशिश नाकाम बणाए छॾी। हिकु ख़ारजी दहशतगर्द मारिजी वियो। 5 ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त वाना में धमाकेदार मवाद सां भरियल गाॾी खे आपघाती हमले खां अॻु ई तबाह कयो वियो। गाॾी में मौजूदु धमाकेदार मवाद कंहिं वॾे दहशतगर्द हमले में इस्तेमालु थियणो हो। बारूदी मवाद सां भरियल गाॾी ते लगातार 3 ॾींहंनि खां नज़र रखी वई, जंहिंखे आबादी खां ॾोराहनि हंध ते निशानो बणाए तबाह कयो वियो। कामयाब कार्रवाई में हिकु ख़ारजी दहशतगर्द मारिजी वियो ऐं 5 ज़ख़्मी थी पिया। मुल्क में आख़िरी दहशतगर्द जे मौजूदगी ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां वाना में कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। संदसि चवणु आहे त फोर्सिस वाना ऐं भरपासे जे इलाइक़नि खे वॾे इम्कानी तबाही खां बचाए वरितो आहे। फोर्सिस भारत सां हमले खां अॻु ई धमाकेदार मवाद सां भरियल गाॾी खे तबाह करे शहरियुनि जी हिफ़ाज़त कई आहे। सिक्योरिटी फोर्सिस शहरियुनि जी जान ऐं माल जे हिफ़ाज़त ख़ातिर पेशा वारणी क़ाबिलियत जो मुज़ाहिरो कयो आहे। लाड़काने में 15 वरियनि खां हलंदड़ खूनी तकरार जो ख़ात्मो कराए सिंध पुलिस तारीख़ रक़म करे छॾी आहे। जेहा ऐं ॾहाणी बिरादरी जे 28 ॼणनि हथियार फिटा करे पाण खे क़ानूनी हवाले करे छॾियो आहे, जेके अदालत खे मुंहुं ॾींदा। सूबाई घरू वज़ीर ज़ियाल हसन लंझार चयो आहे त संदसि 15 वरियनि जी दुश्मनी में 25 क़ीमती जानियूं ज़ाया ऐं केतिरा ज़ख़्मी थिया। तकरार सबबि 2000 एकड़ ज़रई ज़मीन वीरान ऐं 3 ॻोठ उजड़ी विया। अमुन दुश्मन अंसरनि लाइ वाज़े पैगाम आहे त सिंध में क़ानून खां को बि मथां नाहे। अमुन जे क़याम ते SSP लाड़काणो ऐं सॼी पुलिस टीम वाखाण जी मुस्तहक़ आहे। अमरीकी फ़ौज ईरान ख़िलाफ़ मुसलसल 7वीं राति बि हमला। ईरान जे सूबे हुर्मुज़गान में हवाई हमले में 3 ॼणा शहीद, 8 खां वधीक ज़ख़्मी। ईरान जे शहर जासक में बिजली जे ठिकाणनि डीसेलिनेशन प्लांट्स खे निशानो बणायो वियो। ईरान जे शहर यज़्द में बि धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त हमले में निगरानी वारनि मर्कज़नि, फ़ौजी ढांचे, हथियारनि जे डिपो ऐं सामूंडी सलाहियतुनि खे निशानो बणायो वियो। कार्रवाई में जंगी जहाज़नि, हवाई ड्रोन ऐं ॿियनि ज़रियनि खे इस्तेमालु कयो वियो। ईरानी पासदार इनक़लाब तरफ़ां अमरीकी ड्रोन जहाज़ तबाह करण जी दावा। अमरीकी हमले जे जवाब में ईरान जा उर्दन में अमरीकी फ़ौजी अॾनि ते मिसाइल हमला, केतिरनि ई अमरीकी फ़ौजियुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला। रूसी मीडिया तरफ़ां हमले में केतिरा ई अमरीकी फ़ौजियुनि जे मारिजण जो ख़दशो ज़ाहिर। ईरान तरफ़ां बहरीन में अमरीकी ड्रोन डिपो खे निशानो बणाइण जी दावा। कुवैत में अल-हमदी पोर्ट ते अमरीकी बहरिया जे तेल जे डिपो खे निशानो बणायो वियो। पासदारनि इनक़लाब चयो आहे त ईरान जे बंदरगाह बोशहर में अमरीकी ड्रोन MQ-9 खे तबाह कयो वियो। हुर्मुज़ मां गुज़रंदड़ 4 टैंकरनि खे पिणु वंचड़ी करण ते रोकियो वियो। हुर्मुज़ जे ॾखण में 2 तेल बरदार टैंकर धमाके सां तबाह थी विया। टैंकर हिकु बारूदी सुरंग जे रस्ते मां गुज़रण पिया।
ईरान के सुप्रीम लीडर मुज्तबा खामनाई के सलाहकार मेजर जनरल मोहसन रज़ाई चयो आहे त अमरीकी भञकड़ियुनि खां पोइ मुफ़ाहमत जी यादाइश ख़त्म थी वई आहे। ॾखण लिबनान मां इसराइली फ़ौज वापसि न थियण, हुर्मुज़ में गैर क़ानूनी मुतबादिल रस्तो ठाहिण, बमबारी ज़रिए ईरानी ख़ुदि मुख़्तियारी जो एहतराम करण में नाकामी ऐं ईरानी असासा वापसि न करण में नाकामी मुफ़ाहमत जी यादाइश जे वाज़े भञकड़ियूं आहिनि। अमरीका हिकु वक़्तु जंग ऐं ॻाल्हियुनि खे जारी रखण जी पॉलिसी इख़्तियार कई हुई, पर हाणे अहिड़ी पॉलिसी ख़त्म थी वई आहे। जेकॾहिं अमरीका 2 खां 3 ॾींहनि ताईं जंग जारी रखे थो त ईरान बि जंग जो दुहिल मुकमल तौर ते वॼाईंदो ऐं दुश्मन खे तबाही ताईं पहुचाईंदो। ईरान हुर्मुज़गान सूबे ते अमरीकी हमले में मारिजी वियल 8 शहरनि जे तस्वीरूं जारी करे छॾियूं। शहीदनि में 4 औरतूं ऐं मज़दूरनि भाइरनि समेत 4 मर्द शामिल। ईरानी परॾे वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीकी हमलनि में शहीद थींदड़नि जो रत ज़ाया न थियणु ॾिनो वेंदो, मुल्क जो आख़िरी साह ताईं दिफ़ा कयो वेंदो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त हुर्मुज़गान सूबे में पंहिंजे गैर क़ानूनी हमले दौरान अमरीका पुलनि खे निशानो बनाए ऐं 8 बेगुनाह ईरान खे क़त्ल करे वाज़े जंगी ॾोह कयो आहे। ईरानी अवाम हाणे अॻ खां वधीक पुरज़म ऐं मुतहद आहे, पंहिंजे ज़ालिम दुश्मन खे पंहिंजे प्यारे वतन ख़िलाफ़ ॾोहनि ते पछता ॾियारण लाइ तयारु आहे। वफ़ाक़ी सरकार महंगाई जे मारियल अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधि, डीज़ल 31 रुपया 5 पैसा ऐं पेट्रोल 5 रुपया 44 पैसा फ़ी लीटर वाधि करे छॾी। पेट्रोलियम शयुनि जूं नयूं क़ीमतूं 20 जुलाई ताईं बरक़रार रहंदियूं। नोटिफिकेशन जारी, वफ़ाक़ी सरकार पेट्रोलियम शयुनि जा अघ रोज़ानो बुनियाद ते मुक़ररु करण जो ऐलान करे छॾियो। पेट्रोलियम पंप ओनर्स एसोसिएशन हुकूमती पॉलिसी रद्द करे छॾी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नंढे पुट शहीद शाहनवाज़ भुट्टो जे 41वीं वरसी मल्हाई पे वञे। नओं देरो हाउस में वरसी तक़रीब में क़ुरान ख़्वानी कराए दुआ घुराई वई। ख़ातून अवल आसवा भुट्टो ज़रदारी ऐं शहीद जी न्याणी ससुई भुट्टो नओं देरो हाउस पहुची वयूं। शहीद शाहनवाज़ भुट्टो, क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखे फ़ातिह ख़्वानी कंदियूं। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां शहीद शाहनवाज़ भुट्टो खे भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद शाहनवाज़ भुट्टो खे असां खां जल्द जुदा कयो वियो। शहीद शाहनवाज़ भुट्टो जी शहादत भुट्टो ख़ानदान जे क़ुर्बानीनि जी तारीख़ जो इंतिहाई ॾुखाईंदड़ बाब आहे, पर उहा क़ुर्बानीनि उन हर शख़्स लाइ हिम्मत ऐं अज़म जो अलामत आहे जेको ज़ुल्म ख़िलाफ़ बीहण ते यकीन रखे थो। भुट्टो ख़ानदान जमहूरियत, इंसाफ़ ऐं आइन जी बालादस्ती लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पार्टी शहीदनि जे अज़ीम विरसे ते साबित क़दम आहे ऐं जमहूरियत, आइन जी बालादस्ती, समाजी इंसाफ़, बराबरी ऐं अवामी ख़िदमत वारे पंहिंजे अज़म ते अॼु बि क़ाइमु आहे। चंबड़ में 3 ॾींहं पहिरीं खुताबी खे क़त्ल कंदड़ जवाबदार 4 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले। इमरान कोराही क़त्ल केस में 2 जवाबदारनि खे सख़्त सिक्योरिटी में सिविल चंबड़ अदालत में पेश कियो वियो। जवाबदारनि खे अदालत नूर बबर ऐं मौली रियाज़ कारियो जो 4 ॾींहंनि जो रिमांड मंज़ूर करे वरितो। पुलिस जवाबदारनि खे जेल मुंतक़िल करे छॾियो। खैरपुर वेझो पंहिंजी न्याणी खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदार पीउ गिरफ़्तार। वारदात में इस्तेमाल थियल ब्लेड बि हथ कोर्ट ॾिची। पुलिस कार्रवाई करे कातिल पीउ गुलाम नबी डोगर खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जवाबदार जी निशानदेही ते वारदात में इस्तेमाल थियल ब्लेड बि पिण हथ करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार खां वधीक जांच कई पे वञे। गंबड़ भरसा रोहिड़ी केनाल मां अणॼातल शख़्स जो लाश हथ। मक़ामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत लाश केनाल मां कढी वरितो। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त ॻरियल हालत में हुजण सबबि लाश जी सुञाणप न थी सघी आहे।
नंगर पार्कर भरिसां मुबैना ज़हरीलो खाधो खाइण सबबि 12 ॼणा बेहोश। ॻोठ कोया में मुबैना ज़हरीलो खाधो खाइण सबबि घर भातियुनि जी हालत ख़राब थी वई। मुतासिरनि खे फौरी तौर तहलका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त टैंकी जो पाणी ऐं लस्सी पीअण खां पोइ घर भातियुनि जी हालत ख़राब थी वई। शहदादकोट में इंतजामिया जा गोदामनि ते छापा। ज़ख़ीरो कयल कणिक जूं 4000 बोरियूं हथ। एसी ऐं DFC कंबर शहदादकोट पुलिस सां गॾिजी मुख़्तलिफ़ गोदामनि स्टोरनि ते छापा हया। 4000 खां वधीक कणिक जूं बोरियूं सरकारी तहवील में वरितियूं वयूं। असिस्टेंट कमिश्नर शहदादकोट मोहसन अली शेख जो चवणु आहे त गैर क़ानूनी तौर कणिक ज़ख़ीरो कंदड़नि खे कंहिं बि रीत बख़्श न कयो वेंदो। ओलह रूसी शहर तंबूफ में यूक्रेनी ड्रोन हमले में 7 ॼणा मारिजी विया। रूसी अख़्तियारनि जो चवणु आहे त यूक्रेनी हमले में हिकु लॉजिस्टिक सेंटर ते कमु कंदड़ 7 ॼणा मारिजी विया ऐं 24 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। यूक्रेनी हमले जे वीडियो में बाहि ऐं कारे दूंहनि जा ककर उथंदे ॾिसी सघजनि था। हमले खां पोइ माण्हुनि खे महफ़ूज़ हंध ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। मास्को जे मेयर जो चवणु आहे त यूक्रेन गुज़िरियल राति मास्को जे इलाइक़े ते 370 खां वधीक ड्रोन सां हमिलो कयो, जिन मां घणा हवाई दिफ़ाई निज़ाम ज़रिए तबाह कया विया। ऐं नॉर्वे में बाहि लॻण सबबि 100 खां वधीक घर सड़ी रख थी विया। परॾेही मीडिया जो चवणु आहे त ड्रामन शहर में ओचितो बाहि भड़की पई, जंहिं सबबि 100 खां वधीक घर सड़ी रख थी विया। तेज़ हवाउनि सबबि बाहि वेझे ॿेले खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो। 60 खां वधीक रज़ाकार हेलीकॉप्टर जी मदद सां बाहि ते ज़ाब्तो आणण में मसरूफ़ आहिनि। रेस्क्यू टीमूं सवे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो। कंहिं बि जानी नुक़सान जा इतला न मिलिया आहिनि। अख़्तियारनि जो चवणु आहे त बाहि लॻण जो सबबु अञा ताईं मालूम न थी सघियो आहे, जंहिं जी जांच कई पई वञे।